गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। सरी फाइल। थैंक यू सर। ताहिर, ये कर जो मुझे यूरोप वारे टूर खे थोड़ो शॉर्ट कर। राइट सर, जेको हुकुम अवां जो। हिन दफ़े मां सिर्फ़ यूरोप जी विज़िट कंदुसि। मां त सर हर शइ ओके करे छॾी हुई, टिकट्स ऐं होटल जी बुकिंग भी करे छॾी। फैक्स करे कैंसिल करे छॾियो। राइट सर। सर का वजह, आई मीन को प्रॉब्लम? ख़ैर ज़रूरी ॻाल्हियूं न कंदो कर। सॉरी सर। इट्स ओके। ये ॿुधाए त एक्सपो जी छा रिपोर्ट आहे? परफेक्ट सर। हिन दफ़े बि असां मैदान मारींदासीं। मार्केट जी बि रिपोर्ट असांजी फेवर में आहे। गुड, मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। तूं वञी सघीं। ओके सर। सर हिकु रिक्वेस्ट हुई। हाँ, चओ चओ, छा आहे? सर असां वटि क्रिएटिव मैनेजर जी पोस्ट ख़ाली पई आहे। छो? तूं उहा पोस्ट अञा ताईं एडवर्टाइज़ न आई कई छा? सर पोस्ट एडवर्टाइज़ भी कई ऐं इंटरव्यू भी कया। सर कैंडिडेट क्वालिफाइड हुजण जे बावजूद भी उन्हनि में को दम न हुयो। पोइ? सर मुंहिंजी साली आहे आशा, ॾाढी सुहिणी ऐं स्मार्ट आहे। हुनजी सूंह ऐं स्मार्टनेस सां हिन पोस्ट जो कहिड़ो तालुक़ु आहे? सर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो हुयो त हूअ हिन पोस्ट जे लाइ 100% फिट आहे। ओके, किथे ॻोठ में थी रहे छा? नो सर, कराचीअ में असां सां गॾु रहंदी आहे। पर तो कॾहिं मूंसां अहिड़ो ज़िक्र त कोन कयो आहे। सर तव्हां कॾहिं पुछियो बि त कोन हुयो। ओके, जेको तोखे मुनासिब लॻे करे छॾ। थैंक यू वेरी मच सर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।